ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 12 अध्याय जे 2 भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी ॾाढे ही आनंद में भरिजी राजा परीक्षित के माता राधा ऐं श्री श्याम सुंदर जे मुलाक़ात थियण जो अहवाल करे ॿुधाइनि था। तंहिं बाद ॿुधाइनि था त श्री कृष्ण भगवान ऐं राधिका माता ॿई नंढपण में ॾाढा चङा दोस्त थी विया। हिकु दफ़ो माता राधा श्री कृष्ण जे घर वञी उन खे सॾियो ऐं श्री कृष्ण माता यशोदा खे मञाए ॿुधायो त ही राधा मुंहिंजी दोस्त आहे। तॾहिं माता यशोदा हुनखे पंहिंजे घर में घुराए ॾाढो ई लाड प्यार कयो ऐं पंहिंजे मन में वीचार कयई त हिन जो विहांउ श्री कृष्ण भगवान सां थिए त ॾाढो भलो थिए। प्यारा भक्तों, अहिड़ी रीत माता राधा ऐं श्री कृष्ण हर ॾींहुं हिक ॿिए सां ॾाढी प्रीत सां खेॾंदा हुआ। ब्रजबान ऐं माता कीर्त जे मन में बि इहा ही ॻाल्हि हुई त जेकर कन्हैया ऐं राधिका जी शादी थिए त तमामु चङी ॻाल्हि आहे। सभई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 12 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था, हिकिड़े ॾींहुं राधा श्री कृष्ण खां गायूं ॾुवाए जॾहिं खीर खणी पंहिंजे घर हली, तॾहिं मोहन प्यारे उन ॾांहुं ॾिसी मुरकियो, जो मुरकण ॾिसी राधा मोहित थी पई। जॾहिं रस्ते में साहेड़ियुनि उनखां पुछियो, अॼु तुंहिंजो ग्वाल गायनि ॾुवण वारो केॾां वियो आहे, जो तो श्री कृष्ण खां थी गायूं ॾुवाईं। तॾहिं राधा श्याम सुंदर जो नालो ॿुधी अहिड़ी बेसिद थी वई जो खीर जो बर्तन संदसि हथ मां किरी पियो ऐं किरण वक़्तु साहेड़ियुनि खे चयाईं त मूं खे कारे नांग ॾंगियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी सभई साहेड़ियूं राधा खे खणी घर आयूं ऐं नांग ॾंगण जो हाल अची कीरत खे सुणायऊं। तॾहिं कीरत राणी केतिरा ई गुणी घुराए जार फूक कराई, पर हिन खे त प्रेम रूपी नांग ॾंगियो हो। तंहिं करे जंत्र मंत्र मां को बि फ़ाइदो न थियो ऐं हू ईअं ई पई रही। आख़िर साहेड़ियूं जेके उन जे प्रीत जो हाल ॼाणंदियूं हुयूं, तिन कीरत खे चयो त नंद महर जो पुटु ॾाढो गुणी आहे, तंहिं खे घुरायो त हिन खे आराम थींदो। इहो ॿुधी कीरत चयो, हिकिड़े ॾींहुं राधिका अॻे बि मूंखे चयो हो त कंहिं छोकिरीअ खे नांग ॾंगियो हो, तंहिं खे बि नंद कुमार तंदुरुस्त कयो हो। इहा ॻाल्हि वीचारे कीरत माता यशोदा जी वटि वञी चयो, मुंहिंजी धीअ खे नांग ॾंगियो आहे, तूं श्री कृष्ण खे मूं सां गॾिजी हलण लाइ चओ त हू मंत्र पढ़ी उन खे चङो भलो करे। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी यशोदा चयो, ए भेण, मुंहिंजो अयाणो छोकिरो जंत्र मंत्र मां छा ॼाणे, कंहिं गुनीअ खे घुराए ॾेखार। अॼु ताईं त मूं हिन जे जंत्र मंत्र जो हाल कोन ॿुधो आहे। तॾहिं कीरत चयो त मूं राधिका खां हिकिड़े छोकिरीअ खे नाग ॾंगण जो हाल ऐं वरी श्री कृष्ण जो उन खे चङो भलो करणु ॿुधो आहे, तंहिं करे तूं दया करे जल्द खेसि घुराए। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो, ए राजा परीक्षित, जॾहिं कीरत राणी श्री कृष्ण खे कोठण वञी चुकी
तॾहिं ललिता सायरी जंहिंखे संदन प्रीत जी ख़बर हुई तंहिं हिकिड़े बिरज बाला खे सम्झाए श्री कृष्ण ॾांहुं मोकिलियो। तॾहिं उन गोपीअ वञी श्री कृष्ण खे चयो त ए नंद कुमार, अॼु सुबुह जो जंहिंजूं गायूं तो ॾुधियूं हुयूं सा हिन वक़्तु बेहोश पई आहे। फ़क़ति तुंहिंजे नाले वठण ते अखियूं खोले थी ऐं हिन किरण वक़्तु ईअं चयो हो त मूंखे कारे नांग ॾंगियो आहे ऐं को बि जंत्र मंत्र खेसि असरु नथो करे। तंहिं करे तूं हली पंहिंजी कृपा दृष्टिअ सां उन जो ज़हर लाए ऐं तुंहिंजो सांवरो रंग ॾिसी मां सम्झां थी त उहो असरु तुंहिंजे मुश्कण जो आहे। हाणे जल्द हली उनखे चङो भलो कर ऐं हू जा तुंहिंजे विछोरे जी आग में जली रही आहे तंहिंखे पंहिंजे चंद्रमुख जी शीतलताईअ सां हली ठार। जेकॾहिं तूं उनखे चाक न कंदे त असां नंद जे दरवाज़े ते धरणू मारे अन जल त्यागे पंहिंजा प्राण त्यागींदासीं। कीरत बि उन ॾुख खां व्याकुल थी यशोदा वटि तोखे कोठण लाइ वेई आहे। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण मुश्की चयो, जेकॾहिं राधा खे कारे नांग ॾंगियो बि हूंदो त बि मां उनखे तंदुरुस्त कंदसि। ईअं चई उन गोपीअ खे छॾे पाण घरु आयो। जॾहिं यशोदा खांसि खिली पुछियो त ए पुट, तूं नाग ॾंगण जो मंत्र ॼाणंदो आहीं छा? इहो ॿुधी श्री कृष्ण चयो त माता, मां अहिड़ो मंत्र ॼाणंदो आहियां जो नांग जे ॾंगियल खे फ़क़ति ॾिसां त हू मौत खां बची वेंदो। तंहिं ते यशोदा चयसि त पुट, राधा खे नांग ॾंगियो आहे। माण्स कीरत बि ॾाढी दुखी थी रही आहे, सो तूं उनखे वञी ठीकु कर। श्री कृष्ण इहा आज्ञा पाए ख़ुशि थी कीरत सां गॾिजी उन्हनि जे घरु पहुतो ऐं राधा खे व्याकुल ॾिसी कीरत श्याम सुंदर खे चयो त ए नंद कुमार, मूंखे पाण तां कुर्बान सम्झी राधा खे तंदुरुस्त कर। अञा राधा माता जीअं ई श्री श्याम सुंदर जे अचण जो हाल ॿुधो त यकदमि संदसि हिरदो शीतल थी वियो। प्यारा भक्तों, जॾहिं श्री कन्हैया लाल कुझु मंत्र पढ़ी पंहिंजी मुरली राधा जे बदन खे छुआई तॾहिं राधा होश में अची श्याम सुंदर खे ॾिसी उन साथ चङी भली थी पई ऐं पंहिंजी माउ खां पुछणु लॻी त अॼु छा आहे जो हेतिरा माण्हू हिते अची गॾु थिया आहिनि। तॾहिं कीरत चयसि, ए धी, तूं नांग जे ॾंगण सबबु मरण जहिड़ी थी वेई हुईं। हींअर तोखे श्याम सुंदर पंहिंजे मंत्र सां सुजाॻ कयो आहे, तंहिंखां तोखे कहिड़ी लॼ करणु खपे। ईअं चई कीरत श्री कृष्ण खे हिंज में खयो। छातीअ सां लाए मोच में हर हर वञे बलहार। धन्य आहे यशोदा माओ जंहिं ॼणियो नंद कुमार। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 12 अध्याय जो 3 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।